बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना रब्बकुमुल्लाहुल्लज़ी खलक़स समावाति वल अर्द फी सित्तति अय्यामिन। सदक़ल्लाहुल अज़ीम। बेशक तव्हांजो अल्लाह उहो रब आहे जी ज़मीन आसमान 6 ॾींहंनि में पैदा फरमाया। क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जो सीपारो 8 सूरत आराफ़ जी आयत नंबर 53। हिन आयत सगोरी में अल्लाह ताला फरमायो त तव्हांजो रब उहो आहे जो ज़मीन आसमान 6 ॾींहंनि में पैदा फरमाया। हिकु सवाल आहे, सोचण जी ॻाल्हि आहे त ज़मीन आसमान जॾहिं अल्लाह ताला पैदा फरमाया 6 ॾींहंनि में, त जॾहिं ज़मीन पैदा थिए ऐं आसमान पैदा थिए, आसमान जे मथां सिज आहे, चोथे आसमान ते सिज आहे, सिज उभरे थो, ॾींहुं थिए थो, सिज लही थो वञे, राति थिए थी। जॾहिं ज़मीन आसमान अल्लाह ताला पैदा कया त उन वक़्त में न सिज हो, न चंड हो, न कतियूं हुआ, न तारा हुआ, त पोइ ॾींहं किथां आया? ॾींहं जो त वजूद ई कोन हो, न ॾींहं जो वजूद हो, न सिज जो वजूद हो। इन क़ुरान पाक जी आयत जी तफ़सीरनि में, तफ़सीर जलालैन ऐं ॿियनि तफ़सीरनि लिखियो आहे त अल्लाह ताला जल जलालु मन वालहू पंहिंजी कामिल कुदरत सां दुनिया जे ॾींहं जे मिक़दार मुताबिक़, दुनिया जे ॾींहं जे अंदाज़े मुताबिक़ अल्लाह ताला 6 ॾींहंनि में ज़मीन आसमान पैदा कया। जॾहिं त उन वक़्त में न ॾींहुं हो, न सिज हो, न चंड हो, बल्कि उन ज़माने में अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां ॾींहंनि जे मिक़दार मुताबिक़, अंदाज़े मुताबिक़ 6 ॾींहंनि में पैदा फरमाया। पर अल्लाह ताला जल जलालु मन वालहू कामिल आहे, करीम रब आहे, मालिकल मुल्क आहे, जो कुन फयकून जे हुक्म सां सॼी काइनात पैदा फरमाए। ऐं अल्लाह ताला फरमाए कुन फयकूनू, फरमाए थो थी त थी पवे। त पोइ 6 ॾींहं त अल्लाह ताला जी कुदरत जी आॾो, एॾो वॾो वक़्तु लॻणु, अल्लाह ताला जल जलालु मन वालहू पंहिंजी कामिल कुदरत सां कुन फयकून जे हुक्म सां ज़मीन आसमान पैदा करे हा त अखि चिंभ में, 1 मिंट में, सेकंडनि में सभु कुझु पैदा करे पिए सघियो। पर इन में अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे सबक़ ॾिनो आहे त जेको बि तव्हां दुनिया जो कमु कयो था, उन में तव्हां पंहिंजे अंदाज़े सां ऐं आस्तगीअ सां कंदा त उन में अल्लाह ताला जे तरफ़ां तव्हांजे लाइ भलाई रखियल आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला जल जलालु मन वालहू ज़मीन आसमान पैदा फरमाया त ज़मीन आसमान पाण में मिलियल हुआ, गॾु हुआ। जीअं क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो, सीपारो 17 सूरत अंबिया, अवलम यरल्लज़ीन कफ़रू अन्नस समावाति वल अर्द कानता रतकन। छा नथा ॾिसनि उहे माण्हू जिन कुफ़र कयो त ज़मीन आसमान पाण में मिलियल हुआ, ज़मीन आसमान पाण में मिलियल हुआ, ज़मीन आसमान पाण में गॾु हुआ। पोइ अल्लाह पंहिंजे कामिल कुदरत सां फतक़तनाहुमा, पोइ अल्लाह ताला ज़मीन खां आसमान खे जुदा कयो, ज़मीन खां आसमान खे बुलंद फरमायो। किन लिखियो त ज़मीन आसमान पाण में मिलियल जो मक़सदु ही आहे, तफ़सीर जलालैन में वग़ैरह ॿियनि तफ़सीरनि में आहे त आसमान मां बरसाति न थी आई, त आसमान रुकियल हो, आसमान बंदि कयल हो, आसमान ज़मीन पाण में बंदि हुआ, इन जे करे जो आसमान मां बारिश कोन आई। पर अल्लाह ताला पंहिंजे कामिल कुदरत सां पहिरीं मरतबो जॾहिं आसमान मां मींहुं वसायो त उहो जुमे जो ॾींहुं हो। ऐं अल्लाह ताला ज़मीन खां आसमान खे बुलंद फरमायो, एतिरो बुलंद फरमायो जंहिंजो दुनिया वारा अखियुनि सां ॾिसी रहिया आहिनि। ख़ुदा जी कुदरत जो अजीब मंज़र आहे। ऐं अल्लाह ताला जल शान मन वालहू पंहिंजी कुदरत सां आसमान खे ज़मीन जे मथां किरण खां बि महफ़ूज़ फरमायो आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला ज़मीन पैदा कई त ज़मीन पाणी जे मथां आई, हेठि पाणी हो, उन जे मथां अल्लाह ताला ज़मीन पैदा फरमाई। जॾहिं ज़मीन खे अल्लाह ताला पाणी जे मथां पैदा फरमायो त रब करीम जल शान मन वालहू ज़मीन जे मथां अल्लाह ताला जबल किलियूं करे लॻाया। जीअं अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, अलम नजअलिल अर्द मिहादा, छा ज़मीन खे मूं तव्हां जे लाइ विछाणो न कयो, वल जिबाल औतादा, ऐं ज़मीन जे मथां जबलनि खे किलियूं करे लॻाई। ॾिसण जो अबरत जो मक़ाम आहे त जबल पहाड़ हेॾा वॾा आहिनि, जीअं हले थो माण्हू ॾिसे थो, ऐं पूरी दुनिया जे अंदरि एॾा वॾा वॾा पहाड़ आहिनि,
जो रब तो फरमाइए मूं अल्लाह जी कुदरत जूं किलियूं आहिनि जो ज़मीन मथां मेखूं लॻाई ज़मीन खे मज़बूत बीहारियो आहे ज़मीन रुॾण खां मज़बूत आहे व ख़लक़नाकुम अज़वाजा अल्लाह ताला फरमाए मूं तव्हांखे जोड़ा जोड़ा करे पैदा कयो इंसाननि में जोड़ा जोड़ा जानवरनि में जोड़ा जोड़ा पखियुनि में जोड़ा जोड़ा हत्ता कि फसलनि में वणनि टिणनि में अल्लाह जे निज़ारनि में हर तरह अल्लाह ताला जोड़ा जोड़ा करे पैदा कया आहिनि हर हिक में नर मादे जो निज़ाम अल्लाह पंहिंजे कामिल कुदरत सां रखियो आहे ऐं करीम रब फरमायो वजअलना नौमकुम सुबाता ऐं कयो असां तव्हांजे लाइ निंड खे तव्हांजे लाइ सुकून वजअलना लैल लिबासा रात खे तव्हांजे लाइ मूं पर्दो कयो आहे लिबास कयो आहे वजअलना नहार वजअलना सिराजा वहाजा ॾींहं खे तव्हां लाइ रोशन कयो ऐं इन खां मथी आयत में रब फरमायो त वजअलना लैल लिबासा रात खे तव्हांजे लाइ लिबास कयो वजअलना नहार मआशा ॾींहं खे तव्हांजे लाइ मूं गुज़र कयो आहे ॾींहं में तव्हां पंहिंजो गुज़र करे सघो था रोज़गार जो ज़रिए माश पंहिंजे लाइ करे सघो था अल्लाह ताला जल जलाल मन वालहू पंहिंजी कामिल कुदरत सां हिन दुनिया खे पैदा फरमायो ही दुनिया अल्लाह ताला जी कुदरत जो अजीब मंज़र आहे हिन दुनिया में असांखे वॾे में वॾी अल्लाह जी मखलूक मां ज़मीन नज़र अचे थी ज़मीन मथां पहाड़ ऐं अल्लाह जी कुदरत जो अज़ीम आसमान आहे वण टिण दरिया समुंड पाणी ऐं हर शइ अल्लाह जी कुदरत जो अजीब मंज़र आहे अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो कुल सीरू फिल अर्द मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ज़मीन में सफ़र करियो अल्लाह जी कुदरत जा अजीब मंज़र ॾिसो त तरह तरह जी रब करीम जी कुदरत जा निज़ारा इंसाननि खे नज़र ईंदा ऐं दुनिया हिकु अजीब अल्लाह जी कुदरत जो मामिलो आहे हीअ दुनिया ॾुख ऐं सुख जो घर आहे हिन दुनिया में को न को माण्हू कंहिं न मामलनि में को ख़ुशि आहे को परेशान आहे ऐं हीअ दुनिया ख़्वाब आहे कंहिं माण्हू जी 100 साल उमिरि आहे 200 साल उमिरि आहे 50 साल उमिरि आहे पर जॾहिं दुनिया मां वफ़ात करे थो वञे हीअ जान छॾे थो वञे त सॼो हुनजी ज़िंदगी जो मामिलो ख़्वाब मिसल आहे ऐं जामे तिरमिज़ी में हदीस आहे किताब जो नालो जामे तिरमिज़ी जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 507 ते रावी जो नालो हज़रत अबू हुरैरा वअन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद-दुनिया सिज्जुल मोमिनी व जन्नतुल काफिर पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे ऐं काफ़िर जे लाइ जन्नत आहे ज़ाहिरी तौर दुनिया में ॾिठो थो वञे त कई माण्हू ख़ुशहाल अमीर तरीन माल मिल्कियतूं बंगला महलातूं तमामु ख़ुशि पर दुनिया में माण्हू कंहिं न कंहिं परेशानी मामलात में जकड़ियल हूंदो आहे पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त दुनिया में मोमिन केॾो बि ख़ुशि आहे पर जॾहिं अल्लाह ताला जल जलाल मन वालहू मोमिन खे आख़िरत जा मक़ाम अता फरमाईंदो त दुनिया जे के ख़ुशीअ वारा मामला बि हुनखे क़ैद नज़र ईंदा जीअं रवायत में आहे त हिकु मरतबो मौलाई काइनात हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते चढ़ी आयो पई हिकिड़ो काफ़िर पंधु पे आयो त मौलाई काइनात खे अर्ज़ु करणु लॻो साईं तव्हांजे नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे त दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे ऐं काफ़िर जे लाइ जन्नत आहे तव्हां त घोड़े ते सवार आहियो आऊं पंधु हली रहियो आहियां ज़ाहिरी आऊं तकलीफ़ में आहियां मौलाई काइनात उनखे इन हदीस पाक जो ईअं ई मफ़हूम सम्झायो त दुनिया में अल्लाह ताला मोमिन खे केतिरा बि मक़ाम ॾे दर्जा ॾे महल महलातूं ॾे पर आख़िरत में जेके अल्लाह ताला मोमिन जे लाइ दर्जा मक़ाम रखिया आहिनि ऐं जन्नत में हुनजा जेके इनाम रखियल आहिनि त उते पहुचंदो त पोइ दुनिया जी समूरी शइ खे विसारे छॾींदो ऐं चवंदो दुनिया में कुझु मुंहिंजे लाइ हो ई कोन जो कुझु बि अल्लाह ताला ता फरमायो आख़िरत जे नेमतनि जे बदिले में ॼण त मुंहिंजे लाइ दुनिया क़ैद खानो हुई ऐं काफ़िरनि खे जेके आख़िरत में अल्लाह अज़ाब ॾींदो उन्हनि जे लाइ जेके अज़ाब तयारु थियल आहिनि त हुननि कुफ़र कयो त काफ़िर दुनिया में केतिरो बि ॾुखियो हुजे पर चवंदो त असीं दुनिया में सुखी हुआसीं ऐं दुनिया में असांजे लाइ जन्नत हुई आख़िरत में असांजे लाइ अज़ाब ऐं जहन्नम आहे त नाज़रीन दुनिया आख़िरती खेती बाड़ी आहे इहा बि हदीस पाक आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अद-दुनिया मज़रतुल आख़िरा दुनिया आख़िरत जे लाइ पोख आहे जेको दुनिया में पोख पोखींदा उहो आख़िरत में असां
उनजी लोभ लुणंदासूं, उनजो मक़ाम मिलंदो, दर्जो मिलंदो। जल्दी भटाई साईं फरमायो न त खटी जा हाराई हंधि तुंहिंजो ही पाणी चवंदे पी भरे जाम जन्नत में। हीअ दुनिया अल्लाह ताला असां तव्हांजे लाइ अबरत जो मक़ाम बि कयो आहे, पर हिन दुनिया में रही असां रब खे राज़ी करियूं ऐं मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करियूं, जंहिं ते असां ईमान आंदो आहे। आख़िर ज़माने जो असांजो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ातमन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। जीअं असांखे क़ुरान हदीस जे ज़रिए तमामु रस्तो सुहिणो साफ़ ऐं बहितर ॾसियो, जन्नत जो रस्तो ॾसियो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हे रस्तो इख़्तियार कंदा त दुनिया आख़िरत में तव्हां सोभारा थींदा, ऐं हे रस्तो तव्हांजे लाइ मुश्किल आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे दुनिया आख़िरत जा सुहिणा सबक सेखारिया। अल्लाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान हदीस असां अमल कंदासूं, असांजी दुनिया बि मोचारी, आख़िरत बि मोचारी। अल्लाह ताला पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे सालिहीन में अल्लाह ताला दाख़िल फरमाए।